या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गुलामानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए लेकिन परवाह नहीं करते। या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बान 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 कुर्बान, एक बार नहीं दो बार कुर्बान, दो बार नहीं तीन बार कुर्बान, तीन बार नहीं चार बार कुर्बान, चार बार नहीं 1000 बार कुर्बान। या मोहम्मद मुस्तफा कुर्बान तेरे नाम पर, पाको सच्चा है दीन तेरा, हूं फिदा इस्लाम पर। बहुत शीरीं, बहुत मीठा, बहुत लजीज, बहुत शीरी नो लजीजो, पाको तेरा नाम है। जो अदब से नाम ले वो लायके इनाम है। दर्दमंदों से न पूछ, दर्दमंदों से न पूछ, कहाँ बैठ गए आका तेरी महफिल में गनीमत है जहां बैठ गए। निहायत वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ व मुकर्रम सामईन किराम, मुझे अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों भाई, बंद ना तो करें परिवरांत पे करनी आवाज बंद हो जाए बाबा, हेरा नंढड़ा बारो। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों भाईरों, हर साल जी तरह सा इन साल भी अवां असां अल्लाह जे प्यारे बाने जे बारह शरीफ में शरीक थे आयूं। यकीनन अवां असां जो अकीदो आ, अवां असां जो ईमान आ। आया खाली आयूं पर मोटंदासीं तो रहमत जो झोलियूं भरे मोटंदासीं। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों भाईरो, अल्लाह वारन वट, अल्लाह जे दोस्तन वट, अल्लाह जे प्यारन वट, अल्लाह जे सोहणे महबूब मिठे नबीअ जो फैज़ हूंदो आहे। उन्हनि जी दिल जी तार मदीने वारे साईं सां जुड़ियल हूंदी आहे। उन्हनि जे दिल जो ताल्लुक मदीने वारे साईं सां जुड़ियल हूंदो आहे। उन जी मोहब्बत में मुस्तग़रिक़ हूंदा आहिनि। अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जी मोहब्बत जा मस्ताना आहिनि। खुदा वारा दुनिया में आहिनि तभी संदन खां फैज़ ईंदो आहे उन्हनि जे सीने में, पर कब्र में सुम्हंदा आहिनि त मरंदा न आहिनि, कब्र में भी जिंदा हूंदा आहिनि। न चई सुभान अल्लाह। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों भाईरो, यकीनन अवां असां गॾु थिया आहियूं। असांजो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे त असीं खाली कोन मोटी वेंदासीं। छो
ही फैज़ मुझे उन पाक नबीअ जो फैज़ आ मदीने वारे साईं जे सीने मां मुंतकिल थींदो आ ही उहो सीनो आ महबूब जो वो फैज़ आ जो क़यामत ताईं मुस्तफ़ा करीम जो फैज़ खुटणो नाहे। न चई सुभान अल्लाह। आहे न मिले पियो या न पियो मिले ॻाल्हायो मिले पियो। शमा बरंदी आ त परवाना ईंदा आहिनि। शमा उंझाए छॾ परवाना पंहिंजे पंहिंजे जाइ में हूंदा वेझो न ईंदा। ख़बर पई त लोढ़े शरीफ में मुस्तफ़ा जे फैज़ जा शमा ऐं बरन पिया। जंहिं दरगाह जो बुनियाद हज़रत सोने साईं दिल मुराद लोढ़ाई रखियो बुनियाद रखियऊं ही लोढ़ो आबाद थी वियो। आबाद थी वियो पाण आराम में सुता पर आबादी खत्म न थी। पंहिंजी जाइ ते पंहिंजे जानशीन हजरत साईं जंहिंजो सालानो उर्सा मीर मोहम्मद सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। संदन पंहिंजी जाइ ते सजादा नशीन रखियऊं। तव्हां सोचो हूंदो त साईं हलाए पियो प्रोग्राम के दरबार के फैज़ ॾे पियो कई मानन के करामतूं ॾेखारे पियो अल्लाह जो ज़िक्र समझाए पियो ज़िक्र जी तलकीन करे पियो। उनखां बाद छा थींदो पर न इहा शमा बरंदी आहे। पाण आरामी थिया आरामी ॾाढे त चओ छो त अल्लाह वारा आरामी थींदा आहिनि शैतान वारा हरामी थींदा आहिनि। आरामी थिया पर अहिड़ो जवान छॾियऊं जो मूंखे अॻे साल वाइज़ में देर सां आयो सोतिरो मज़ो न आयो जेतिरो हिन जाइ ते ज़िक्र में मज़ो आयो आहे। केॾो न मज़ो हुयो। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जिक्र भी निर्वार चो सुभान अल्लाह। जिक्र भी निर्वार। हिकिड़ो दफ़ो हिकिड़े जलसे में पिया वञूं मूंसां नात ख़ान भी गॾु हुया। इशा जी नमाज जो टाइम थियो गाड़ी बंद थी वई मस्जिद में आवाज पे आयो तो मूंखे नात ख़ान ॿुधायो साईं इहो ज़िक्र जेको आहे न लोढ़ाई शरीफ जो अथई। मूं चयो ज़िक्र कादरी आहे कि इहो ज़िक्र जेको आहे न ज़िक्र कादरी आहे पर इहो ज़िक्र लोढ़ाई आहे। न चई सुभान अल्लाह। हर गुलेरा रंग बुए दीगरस्त अल्लाह जे हर पैदा कयल गुल में पंहिंजी खुशबू आ तो खुदा वारन जे दरबारन ते भी पंहिंजी पंहिंजी खुशबू आहे। नथा चओ आहे न। अर्ज पे कयम त मुझे पाक नबीअ जो फैज़ आ मुझे दिलबर नबी वट जेको ईंदो हो खाली न वेंदो हो। न चई सुभान अल्लाह। आया आया जी महबूब जे मुखड़े ते नजर पयन वदुहा वारे चेहरे ते नजर पयन वल्लैल वारे घुंडड़ीदार वारन ते नजर पयन। मुस्तफा जे सामो वेही फरमान था सोना दिल त फुरे वे बाकी जिस्म कादे कयूं जिस्म कादे कयूं चैन पे दिल यार दा नजराना सिर यार दा नजराना ले यार दे कोलाए सोना आवाजी दरबार में आयो आया
अल्लाह केरा यहूदिया मुझे मिठे नबी जो मुखालिफा मुझे सोने हबीब के घट वध गालाइंदो आ रस्ते में अची रहो आ मुझे पाक नबी जो साहबी आ मुझे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम आ अल्लाह जो कसम वने तो रस्ते में पर मुझे सोने दा तराना गाइंदो थो वने सलात पढ़दो पियो वने छा पियो चवंदो वने जे पियो सल्ले अला नबी ना सल्ले अला मुहम्मद यहूदी जो नजर कयस ही केड़ो आ जे मुहम्मद जो नालो वठी रहो आ वे जो आयुस जे तो केर जवान आही बुधाई तमा मिठे नबी जो गुलाम आया मां मोहम्मद जा जवान आया मो सोने मुस्तफा जे दर जो गुलाम आया अदा को के जो गुलाम सदाए के जो गुलाम सदाए पर वासा बियो तमा जे इश्क ता कुर्बान वजा जेको पुछंदो हो गुलाम चौदा सा त मुस्तफा जे दर जा गुलाम आयो हबीब जा गुलाम आयो यकदम यहूदी चवण लगो दे तो खबर तुझो हबीब केड़ो आ तुझो महबूब केड़ो आ तुझो साका केड़ो आ चयदा तू तो सजी जिंदा का के गारियों ने है घट वध गालाई गुस्ताखियों कंदो रहो ही पर मुझे यार जो दीदार करत खबर पई दिसत खबर पई ॾाढे त चओ दिसत खबर पई यार जो दीदार करत खबर पई जे खबर पवई यकदम हाजी गुलाम नबी महेसर वांगुर आफ अकल में हाजी गुलाम नबी महेसर वांगुर जुबान मां चई दींदे छा चवंदे ही गाल चवंदे चवंदे ॿियो मुबारक मिड़ई मुंह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया नचे सुभान अल्लाह छा चवंदे चवंदे ॿियो मुबारक मिड़ी मुंह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ॿियो मुबारक मिड़ी मुंह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया माण्हू जॾहिं मदीने खां मोटंदा आहिनि अल्लाह वॾे वॾे प्यारे सफ़र खां मोटंदा आहिनि तूं असां वञी उन्हनि खे हार पाराईंदा हो हाजी गुलाम नबी खे जॾहिं महबूब जो इश्क महबूब जो दीदार थियो आहे छा पियो चवे चए पियो हाणे हारनि जी हसरत न वीचारवा हार छाजा मुझो यार खुद हारवा सुभान अल्लाह सदको नचे ही सुभान अल्लाह चेतो हाने हारन जी हसरत न वीचारवा हार छाजा मुझो यार खुद हारवा हार पाए घुमाया रखा हावते हार अहिड़ो मिलो जो वञी ख़ैर थिया साहबी तारीफ़ करे रहियो आहे साहबी तुंहिंजे आका जी तारीफ़ करे रहियो आहे ओ दुनिया वारो खुदा जो कसम तारीफ़ जे लाइक छो त अल्लाह तारीफ़ जे लाइक अल्लाह बेमिसाल रब बेमिसाल मुस्तफ़ा तारीफ़ जे लाइक छो त महबूब भी बेमिसाल मुस्तफ़ा जी अख भी बेमिसाल हबीब जा हथ भी बेमिसाल मुस्तफ़ा जा ॿुधण वारा कन भी बेमिसाल हबीब जो अखियूं भी बेमिसाल मुझे महबूब जा जुल्फ भी बेमिसाल मुझे महबूब जो जिस्म जो हर पालू जो बेमिसाल साहबी तो चए अदा तो न ॾिठो आहे जन ॾिठो आहे तव्हां खां पुछा कर मुझे महबूब खे ॾिठो जंहिं हिकु वारी आहे तड़पंदो सोई सजण तड़पंदो सोई सजण लायो मेरे सारिया मुझे महबूब खे तू
मुझो महबूबा मुझो महबूबा अल्लाह तो चए ऐ गैबतान नबी असां तोखे मोकिलियो आ पंहिंजो महबूब बणाए। रब चवे तो मुंहिंजो महबूब आ, इंसान चवनि असांजो महबूब आ, जिन चवनि असांजो महबूब आ, फरिश्ता चवनि असांजो महबूब आ, सिद्दीक चवे असांजो महबूब आ, उमर चए मुंहिंजो महबूब आ, उस्मान चए मुंहिंजो महबूब आ, अल्लाह अली चए मुंहिंजो महबूब आ, हसनैन चवनि मुंहिंजो महबूब आ, लोड़े वारो साईं दिल मुराद चले तो मुझो महबूबा छॾियो त सांस छॾियो त वञा दीदार कयां चऊं साईं टिकट खां सवा दीदार न थींदो आहे। फरमाई टिकट तव्हांजी आहे असांजा तारूं गंढियल आहिनि असां सॾु कंदा आहियूं असांखे घुरायो वेंदो आहे इन जे करे मां महबूब खे सॾु करे तव्हां जहाज़ ते सुवार थियो मां पंहिंजे डंडे ते सुवार थियां पोइ ॾिसूं था त मदीने तव्हां था पुॼो यारो ख़बर पई त अल्लाह जे वलीअ जे ताबे थोड़े भी आहिनि डंडा भी आहिनि लठूं भी आहिनि ज़मीन भी खुदा वारनि जे ताबे आहे जे चवनि त मदीने पहुचण में देर करनी कान। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यहूदी गाल कई दे त खबर केड़ो आ जे तू मुझे महबूब के डिठो जे हिक वारिया तड़पंदो सोई सजण सदके सदके तड़पंदो सोई सजण लायो मिरसारिया मुझे महबूब के डिठो जे हिक वारिया थियो न पैदा थींदो मुझे हबीबन जहिड़ो थियो न पैदा थींदो सदके मदीने वाला न थियो न थींदो हक मदीना थियो न पैदा थींदो मुझे हबीबन जहिड़ो थियो न पैदा थींदो मुझे हबीबन जहिड़ो जंहिंजे अॻियां चंड बे कई शर्मसारिया तड़पंदो सोई सजण लायो मिरसारिया मुझे महबूब के डिठो हिक वारिया सारी तारीफ करे पियो वाखाण करे पियो हमद गाए पियो सलात गाए पियो। यहूदी डिठो यार तू तो मस्तानो आ ये ॾिसे सघियो हो गाए पियो हे ॾिसे पियो ॾिसंदे ॾिसंदे चवण लॻो आहे तू मस्तानो आ तू को चरियो आ तोखे कंहिं चरियो कयो आहे चए थो अदा हिकिड़े कयो आहे चरियो जंहिं मुंहिंजो दिलि आहे फुरियो उहो केरु आहे। अल्लाह अल्लाह हेॾे तवजो कर इन जो जवाब मुंहिंजे मुर्शिदनि बि हिन तरह ॾिनो आहे चए थो चरियो आया मोहब्बत में चरियो आया कयो आ मस्त महबूबन कयो आ मस्त महबूबन खिरबत में खरियो आया शिरक बिदअत संदी फतवा ऐ मुल्ला तो छाती तो नचे वाह सही वाह वाले वाला शायरी शिरक बिदअत संदी फतवा है मुल्ला तो छाती तो इन्ही फतवा सबब कदे न वरनो आवरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया तू मस्तानो आ यहूदी तो चवे तू तो मुखे चरियो थो नजर अचे चए थो हाव मस्तानो आया भी उन जो आया दीवानो आया भी उन जो आया परवानो आया भी उन जो आया
आशिक आया सिर घोरे दिनो आ चई दिनो थम छा चयो थमान ई गाल करे छड़ी मास पंज यार सा ही गाल करे छड़ी मास ए मुझा महबूब ए दिल्ला जका तुझे हवाले करे छड़ी थम सिर जो सौदो करे छड़ो थम हबीब मां तुझी तारीफ गाइंदो रहंदुस वाखान गाइंदो रहंदुस यहूदी चवण लगो आ ओ सहाबी हेडे आ मुखे इन जवान जो दीदार कराईंदे मरहबा मरहबा खारींदे सही चई हलंदे त ॾेखारींदे यहूदी साण मस्जिद नबवी दे सहाबी वरतियों थो अचेस दरवाजे ते आयो सिद्दीक वेठो बिस्मिल्लाह वाह सही वाह हाणे हिकिड़े सूफी मूं सां गॾु पे जलसो कयो चए पियो शरीयत वारी निमाज़ ॿी आहे इश्क वारी ॿी आहे मां चयो वाह वाह मुला शरीयत सूफी शरीयत इश्क जुदा करे छॾियो अबू बकर आशिका साहिब शरीयत उमर आशिका साहिब शरीयत उस्मान गनी आशिका साहिब शरीयत अली आशिका साहिब शरीयत हुसैन आशिका साहिब शरीयत छा तोखे इहा ही ख़बर न आहे जेके साहिब शरीयत हुया इश्क खां खाली हुया जे इश्क खां खाली हुजे हा त सिद्दीक के डंगे पियो नाग नाग डंगे पियो सिद्दीक पांजी नजर मुस्तफा जे चेहरे का परे न पियो हटाए खणे को न पियो चे थोड़ा दा तू डंग हणंदो रह सिद्दीक मुस्तफा जे चेहरे दे नजर खणंदो रहंदो तू मारी दो रह सिद्दीक दीदार मुस्तफा कंदो रहंदो ॾाढा भेरा डंगाए सिद्दीक खुड़ी न हटाई आ खबर पई त तोखे इहा खबर न आहे त सिद्दीक निमाज़िया सिद्दीक गाज़िया सिद्दीक हबीब जो वफादार साहिब शरीयत शाह साहिब तरीक़त खबर पई त इश्क शरीयत का परे न आहे पर शरीयत इश्क का परे न आहे तव्हां के भी इश्क जेका मोहब्बत जेका हिन लोढ़ाई जी दरबार ते हिन लोढ़े वारे जी दरबार ते सियारे जी मौसम में छिके खणी आई आ यो मुल्ला इश्क न है त ॿियो छा आहे सदके सदके अज मौलवी न हेॾे वींदो न होॾे वींदो सख्ती ॾाढी आहे अॻ में ई प्रोग्राम वठण सां ॿुधाइण सां मूं चयो यार वॾी ॻाल्हि आहे अॻे त आयो हो सभु पाण हाणे घुरायो वियो त लोढ़ाई दरबार ते क़बूल पइजी पंहिंजो अचण ॿियो आहे घुराइण ॿियो आहे चओ सुभान अल्लाह हिर निहार अर्ज़ पे कयूं यहूदी आयो आहे हबीब करीम जे साम्हूं सहाबी सभु वेठा आहिनि मुस्तफ़ा वेठो आहे हबीब खे दिस्तार आहे सहाबनि खे दिस्तार आहे मदीने वारे खे जुब्बो पातल आहे सहाबा खे जुब्बो पातल आहे हबीब खे ॾाढ़ी आहे सहाबा खे ॾाढ़ी आहे जीअं पाण सोणो हो तीअं ग़ुलाम बि सोणा एडी सारी जमायत सोनी छो थी नजर अचे जो सोहणन सां गॾु आहे हो जॾहिं हुनन सां गॾु हुजो त बूथ फिरी वञनि हैं हेॾे निहार हुस्न वारनि सां गॾु हसीन बणिजी विया निहार हबीब जी दरबार साम्हूं आयो आहे यहूदी वेझो आयो आहे पुछा कई ओ मुसलमान ओ मुस्तफ़ा जा गुलाम तव्हां ॿुधायो अवां जो महबूब कहिड़ो आहे अवां जो यार कहिड़ो आहे जंहिं ते सिर ॾेई वेठा आहियो जंहिं ते घोल करे वेठा आहियो जंहिं ते बच्चा ॿार तन मन कुर्बान करे वेठा आहियो सभु कुझु सब शे कुर्बान करे वेठा हो त मौला अली शेर जली हक जो वली फातिह खैबर हाय इमाम हुसैन चो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। अलीअ जे लख़्ते जिगर जी हिकड़ी ॻाल्हि कयूं वञा करबला जे मैदान में सब कुछ ॾिनई बच्चा ॾिनई मदीनो वतन ॾिनई कहिड़ो मदीनो जंहिंजे लाइ आशिक छा चवंदा आहिनि पोइ मौत मारे तमारे अगमी मौला साईं मदीनो ॾेखारे 15 ॾियारा रही मोटे थो मौला अगे न मार मदीनो वरी ॾेखार जेको न 20 साल मदीने में रहियो उन जी दिल मदीने सां कहिड़ी हूंदी पो मौत मारे तमारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे हाय अग में मौला साईं मदीनो ॾेखारे ॾातर ॾेखारे शल को ॾिहारो इन सुभान अल्लाह ते लोड़े शरीफ मूं त ॾिठो ज़िक्र सां गॾु जेका सुभान अल्लाह वारी ज़िक्र साईं कराई हुआ विसरी विसार न ॾातर ॾेखारे शल को ॾिहारो पस जे मोहम्मद मदनी जो पाड़ो वायो ॿियो वेठो हा विसारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे पो मौत मारे तमारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे आशिक भी आ माशूक भी आ हुसैन आशिक भी आ माशूक भी आ हबीब हुसैन ते आशिका हुसैन मुस्तफा ते आशिका कुल ते सवारी कराए सपियो गोद में विहारे सपियो चप चूसे सपियो जुबान चूसे सपियो पेशानियत बोसा दे सपियो अज करबला जे मैदान में अकेलो जवान बीठो आ रब फरमायो मलाइक ए फरिश्ता लही वञ इमाम हुसैन खे चओ मूंखे मुंहिंजे रब मोकिलियो आ जेका शइ घुरी सां ॾियाई न चयो सुभान अल्लाह मरहबा हुसैन मरहबा सुभान अल्लाह। मौलवी साजिद खे लौट ॾे त पोइ रंभू कंदो बिना लौट दे सुभान अल्लाह ही नथी निकिरे बुध घुर त ॾियाए खिली पियो त रब मूंखे चवे आ न इएं ज़मीन ॾी जाए मौलवी गुल मोहम्मद खे चवे आ त चवांसि नई गाड़ी ॾियार इएं पर इमाम हुसैन आ चओ सुभान अल्लाह चए थो मौला केड़ी शय आ जेका तो न ॾिनी हुजे जो घुराए केड़ी शय आ जेका तो न ॾिनी हुजे घुराए हुसैन घुरत ॾियाए मौला सब कुछ ॾिनुई सरदारी आ मुंहिंजे नाने खे ॾिनई नबियन जी सरदारी मुंहिंजे नाने खे ॾिनई वलियन जी सरदारी मुंहिंजे बाबे अली खे ॾिनई जन्नत जे औरतन जी सरदारी मुंहिंजी अम्मा जी जल फातिमा ज़हरा खे ॾिनई नौजवान शहीदन जो सरदार मूं हुसैन खे बणाए छॾियोई अल्लाह अल्लाह असां हसन हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार नानो भी सरदार बाबो अली भी सरदार ए जेको अम्मा खातून जन्नत भी सरदार मां भी सरदार आया बी का शय केड़ी शय जेका तो न ॾिनी आहे घुराए मौला सब कुछ ॾेई छॾियो अथई सुभान अल्लाह जो पंजतन पाक सरदार जो सुभान अल्लाह सदके सदके हाय हाय तोखे त शुक्र आहे ही कोने अब नमाज नमाज साईं कपड़ा कोने अच्छा सब कुछ ॾिनो माए जी हा हुसैन चओ सुभान अल्लाह हुसैन एडो सोहणो हो जो ॾिसी आ त हुअ ई सुभान अल्लाह एडो सोहणो हो जो ॾिसण सां सुभान अल्लाह निकिरी वञे यार
एडो हसीन हुसैन हिकड़ी शे को न ॾिनी माए छा मौला छा न ॾिनुई रब फरमायो मां पाण सखी आया तू घुरी न घुरी मां ॾींदो साए वठंदे चेथो मौला जो ॾींदे त बिस्मिल्लाह वठण लाइ तैयार आया ए हुसैन हजरत मूसा कलीमुल्लाह मुझो नबी आ उलुल अज़म नबी आ मूसा कलाम करण वारो नबी आ मूसा कलीमुल्लाह मुझी बारगाह में अर्ज कयो हो या अल्लाह मुखे पंहिंजो दीदार कराए मुझो मस्त लंतरानी ए मूसा दीदार करे को न सघंदे ॾिसी को न सघंदे हजरत मूसा दीदार जी घुर कई आ पर तुंहिंजो नानो सारे जहानन जो नबी सॼे जहानन जो महबूब आहे उन तुंहिंजो नानो उम्मानिया जे घर में सुतल हुयो मूं जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञ मुंहिंजे हबीब खे चओ रब जी ज़ात मुलाकात लाइ तोखे अर्श मुअल्ला ते घुरायो आहे बैतुल मुक़द्दस में बैतुल मुक़द्दस का बाद पहिरों आसमान ॿियो आसमान टियों आसमान चौथों आसमान पंजों आसमान छहों आसमान सतों आसमान सिदरतुल मुंतहा ला मकान अर्श मुअल्ला ते घुराए मां पंहिंजो दीदार करायो मास हुनखे मूं ॾिठो हुन मूंखे ॾिठो पर हुसैन तोखे करबला जे पिण ते इन ज़मीन ते जंहिं जाइ ते तू शहीद थींदे मां रब बगैर के घुर जे अल्लाह तो हुसैन के पंहिंजो दीदार कराईंदुसि मरहबा सुभान अल्लाह न चयो ई सुभान अल्लाह वधीक टाइम मां त वठंदो ई न आहियां मां कायल आहियां पंहिंजे टाइम जो पाबंद छो त मूंखां बाद खतीब अहले सुन्नत फाजिले नौजवान मुझो हर दिल अजीज अल्लाह जंहिंजो पूरी सिंध में आवाज गूंजे पियो हजरत अल्लामा मौलाना साईं आशिक रसूल मोहम्मद आलम साहब नईमी दामत बरकातुहु लालिया पंहिंजे रूहानी खिताब सां फ़कीरी खिताब सां इश्क वारे खिताब सां अव्हां खे पंहिंजे अव्हां जे दिलनि खे फैज़ियाब कंदा छो त ही दरबार आहे बि आशिक जी हिते सौदो भी इश्क जो आ हिते मोहब्बत आ हिते इश्क ही इश्क आ ओ मुल्ला ओ सूफी जे शरीयत के परे कंदे त ही दरबार साहब शरीयत वारन जी आ नमाजी भी पक्का है गाजी भी पक्का है हाजी भी पक्का है मदीने वारन जा पांधीड़ा भी है पर नमाज त छा न को तहज्जुद कज़ा कल न को चाश्त कज़ा कल खबर पई तो लोड़े शरीफ जी दरबार ते इश्क मुस्तफा भी आहे तो शरीयत मुस्तफा भी आहे मरहबा मरहबा कयामत तई कायम दायम सुभान अल्लाह हरू बरू खई मुल्लन वारी शरीयत आ शरीयत वारी नमाज पढ़ण कम ज़नाना हल सही इहो वरी मायन खे मोकले नमाज मस्जिद में पढ़ाए ना पाण वेही रहा बस हाने इमामत जे लाइ मायूं मोकिलियो नमाज पढ़ण कम ज़नाना हुसैन चो सुभान अल्लाह चे तो शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे चे तो शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे हुसैन चे तो अली अकबर दिनो मास अली असगर दिनो मास हजरत कासिम घोट दिनो मास ओने मोहम्मद दिनो मास मुस्लिम पाजो सको सौट दिनो मास मोहम्मद इब्राहिम दिना मास भाटिया दिना मास सौटल जा बच्चा दिना मास ए मुझा अल्लाह सब वठ वो भी तुझो शुक्रियो हुसैन तो अदा करे मुहर्रम जो महीनो इन महीने में अल्लाह वारन जो उर्सा गाल इमाम हुसैन अली मकाम जी इश्क में अची वई छो त इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर
इश्क जे दरिया हमें बेड़ो हलाए केर केर पीर कामिल खां सवा लहरियों लंघाए केर केर। अरे ये सुतल जवान ही सोनो साईं कि पीर साईं शहाबुद्दीन ये को टपाईदा उकारीदा। बाकी यार इश्क जी मंजिल सोली कोन है, इश्क में मुठा करणो आ। इश्क में करणो आ। जो सुभान अल्लाह। आशिक जहर पियाक वेद सी विस्कन घणो कड़े आए कातिल जा हमा हमेशा हेराक लगन लव लतीफ चे फना था फेराक तोड़े चिकिन चाक तब आहन सयो आमसी। अल्लाह जाबानो हबीब जी दरबार में आयो आ साहबी वेहारे तुस हजरत मौला अली शेर खुदा हथ खां वरतुस दे खबर ओ यहूदी तुझो कम केड़ो आ मुझे यार में चे तो अली मुखे दीदार करनो। हजरत शेर खुदा चुस्त ही महबूबा हिए जो निहारी रोण लगो रोए पियो रोए पियो ज़ारो ज़ार दाह जो कहीं तो मुस्तफा सीने साला मरहबा मुस्तफा मरहबा। हाय केडियों कयूं दुश्मन नबी सा दगाऊं घुरे खैर जो पे उन्हन ले दुआऊं अरबी जाम आहे कुर्बन में करारो असां जो नबी आ नबियन मान यारो। हाय मथस राज रब जो सबन खां वधारो असां जो नबी आ नबियन मान यारो। साईं भाकुर पातुस केडो खुश नसीब आ जंहिंखे मुस्तफा जो भाकुर पए आशिक थी पियो। महबूब तो वो खुल्क वारो नबी आ परावन के पंहिंजो बणाईंदो आ ऐं तूं वरी पंहिंजनि खे पराओ कंदो आहीं। वड़े वाह जवान महबूब परावन के पंहिंजो करे तू भी हो कम कर जो परावा भी पंहिंजा थी वञनि। खुदा जो कसम असांजे अल्लाह वारन हकीकी खुदा वारन वटि जेको भी आयो आ जॾहिं ईंदो आ ॾिसंदो आ त चवंदो आ मौलाना आप बहुत अच्छे हक बोलते हैं, तुम लोगों के पीर बड़े सोने होते हैं। सही ना चओ पीर तव्हांजा ॾाढा सोना हूंदा है। ओ मुझा ताहिर तवज्जो कर यहूदी रोई ॾिनो आ हबीब सीने सालातुस साईं फरमायस छा अली जे हथ वठण सां तोखे तकलीफ़ पहुती आ चए थो न सिद्दीक कुछ चई चए तो न उमर कुछ चई चई न मुझे बे के साहबी तोखे तकलीफ देनी है चए तो न चए तो या रसूल अल्लाह फितवा का भी वमी कहीं भी तकलीफ न देनी है। साईं मां अवां जो मुखालिफ हुयुस अवां जे घट वध गालाइंदो हुयुस अवां के गारियूं ॾींदो हुयुस पर सोना खबर कान होंदी तवां आयो अलाए केड़ा अवां जी सूरत कान ॾिठी हुयम अवां जी सीरत कान ॾिठी अवां जो जमाल कोन ॾिठोम अवां जो खुल्क कोन ॾिठोम तॾहिं त ॻाल्हियूं कंदो वतो हुयुसि। हबीब हाणे जो तुंहिंजे वॾुहा वारे चेहरे ते नज़र पई आहे मुस्तफा दिल थी चवे हिन दिल पर नबीअ जी कहिड़ी मुखालफ़त कंदोसि सॼी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारी अथव। ज़िंदगी इहा आहे जो अॼु खां बाद हिन जवान जे दर ते वेही ग़ुलामी में गुज़ारजे। सोना जी हिन के कलमो पढ़ायो थो ये मुखे भी कलमो पढ़ा
हाय कलमो भराए मुसलमान बनायो पांचो गुलाम बनायो हबीब उनके कलमो भरायो कलमो पढ़ाए गुलाम बनायो चौदह खबर रात रहते या मोटी नींदे चे या रसूल अल्लाह रात मोटी नींद छो त मां पंहिंजे गोठ जो चङो मुड़ुस आहियां मां पंहिंजे गोठ जो रईस आहियां सुभाणे वञी इहा दावत सॼे गोठ खे ॾींदुसि हलो बिलाल जे महबूब ॾे हलो हलो अबू बकर जे महबूब ॾे हलो हलो उमर जे महबूब ॾे हलो हलो मुस्तफा जो दीदार कयो हबीब तुंहिंजे चेहरे ॾिसण सां दिलि ठरी पई सुभान अल्लाह भला सुभान अल्लाह अज भी खुदा जो कसम महबूब त रोज़े अतर में आरामिया पर संदन जे मज़ार के ॾिसण वारा इएं समझदा आहिनि ॼणु यार जो दीदार थी हाजी गुलाम नबी महेसर दीदार मुस्तफा में बीठो हो यकदम पुलिस वारनि वज वठी हाजी साहब के खयो हाजी साहब के गाड़ी में वेहारियो गाड़ी में वेहारे पकड़े करे जेल खाने दे खयो पिया वञल हाजी साहब चो हाणे काॾे वञा न को पाकिस्तानी वेझो आजो सॾ कया सॾ कंदुसि त बि पुलिस वारा मञीदा कोल छो न जंहिंजे दर जो मेहमान आहियां उनखे सॾ कया छा पियो चवेसि चए पियो पंहिंजे दर ते सॾे हाय हाय बेशक सदके सदके पंहिंजा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे हाय हाय पंहिंजा कुर्ब करे हाणे इएं छिनंदे माण्हू छा चवंदा ओ साईं हाणे इएं छिनंदे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे हाणे इएं छिनंदे माण्हू छा चवंदा हाजी साहब शेर भी पढ़ंदो पियो वञे रोईंदो भी वञे पियो अॼो जेको सूबेदार अॼो सीट ते वेठो आहे सॼी राति को गश्त कयो हुई हाजी साहब खे पकड़े पाण अॻियो सुम्ही पियो अञा सुतो मस हाजी साहब जी दाह गुंबद खिज़रा में पहुती मदीने वारे साईं हुनखे पंहिंजो दीदार कराए चए थो मोटाए हे निर्धन कोल आहे हे गुलाम नबी आहे हे नबीअ जो गुलाम हिन मूंखे सॾियो आहे मां मुस्तफा जे गुलाम खे पकड़े जेल जे हवाले में करेसि मूं मुस्तफा जे दर ते छॾे वञेसि हाय हाय ईअं ई थींदो आहे ईअं ई थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सदके हैदराबाद में मुझो वाइज हुजे उर्दू में मुंह पे तकरीर कई तो हिकड़ो पोढ़ो हो रोए वेठो मदीने जी ॻाल्हि मुखे जी मौलाना साहब आपने जो बात की है कि हुजूर हयातुन नबी हैं जिंदा हैं अभी भी हैं वो रोए पे मैंने कहा क्या बात है कहने लगा अपनी बीवी के साथ अपनी जौजा के साथ मदीने की हाजिरी पे गया जब मक्का से मदीने गाड़ी में सफर किया रास्ते में मेरी पासपोर्ट मेरे पैसे मेरे पास जो भी सामान था कार्ड था मेरे और मेरी वाइफ का सारे के सारा सामान निकाल दिया गया जब मैं मदीने पहुंचा हुजूर के रोजे के सामने सुभान अल्लाह न चाहिए सुभान अल्लाह महबूब जे रोजे जे साम्हूं हिय जो वयुस घरवारीअ खे चयुमि हाणे वे हाणे छा कयूं कुझु ई न आहे जो होटल वठो महबूब जे साम्हूं वेही रहियुसि ऐं चयुमि या रसूल अल्लाह बच्चन सूधो आयो आहियां न पैसो बचो आहे न पासपोर्ट आहे न शुनाख्ती कार्ड आहे हितों जो अलाह कहिड़ो कानून आहे मां त फासजी वियुसि हाणे छा कयां चए थो कलाक वेही रहियुसि 2 कलाक वेही रहियुसि 3 कलाक गुज़री विया 3 कलाकनि खां बाद में हिकिड़े हमराह पोइ अची मुंहिंजी पुठीअ ते हथ रखियो हेठि अची साम्हूं वेही मूंखे मुंहिंजो सामान कढी ॾिनई चई
नहीं तो उठी हल तुझे ले मैं होटल बुक कराया हल तो के जार तू कराया ही जन्नतुल बकिया है ए हजरत अमीर हमजा जी मज़ारा सजो मदीनो घुमायो मास मदीनो चे मुखे घुमाए करे वरी पांजी राहशगाह में आ गए खातो भी दे पो पीतो भी दे पो हर सामान भी नहीं तोहफा ताइफ वठी पो दे उमरो कराए जरे मोकलो मोटियो मैं मुंह पुछा कई मास केर आहे चे तो अदा मां पाकिस्तानी आया लल्ले जो आया जेब कतरू आया मदीने वारन जा जेब कटी दो आया मक्के खाई दर मुसाफिरन जा जेब कटी दो आया मुखे 14 साल गुजरी है यो कम कंदे मुंह पोते वडी मिल्कियत ठाही आ पर यार अज चने तू जो जेब कटियो थव तो एड़े जवान के दाह ॾिनी आ जो मुस्तफा जो तुझे करे दीदार थियो आ हबीब चेहरो दिखारे फरमाया था ए मुझे मुसाफिर के फुरण वारा ये अल अजाल है काडे दाह करिया ही मुंह वट वेठो आ जे तो ओसी ताई उठन दुसी कोल जैसी ताई सामान न मिले जल्दी कर इनके उम्रो भी कराए पर हर साल ही मदीने घुराई दो रहे सजो खर्च तू कंदो रहा हाय हाय वाह जी वाह सुभान अल्लाह या थई वाह सुभान आला हजरत छातो चले चाहे तो तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले हबीब आयो महबूब के मोकलियो कया एडे होडे न निहारो हिते त वडा वडा मानू अजायल है अज हिन जार में इंशाअल्लाह लोड़े में जेके आया से इंशाअल्लाह वीदा त मुस्तफा जा गुलाम थी न चयो सुभान अल्लाह अल्लाह मोकलियुस हबीब वन्या दुनिया मुखे सुञाणे नथी मानन के का खबर कान्हे का के लात जा पुजारी है के हुबल जा पुजारी है के ईट जा पुजारी है के नौले जा पुजारी है के दाले जा पुजारी है के काठ जे पुत जा पुजारी है के पत्थर जे पुत जा पुजारी है वन्या हिनन के चो त तवाजू अखियों बनाने वारो अल्लाह हुआ तवाजी जुबान बनाने वारो अल्लाह हुआ बुद्धन वारा कन्नड़ वारो अल्लाह हुआ जे कदे तो का पूछ तू के राई तू चो जाए त मां अल्लाह जो महबूब आया अल्लाह जो रसूल आया अल्लाह हिकरा वहदहु ला शरीका अल्लाह हबीब फरमायो या मौला मां वन्यान मां जे कदे चवान त खुदा हिक हे पुछंदा रब आहे त काथे आ पुछंदा त रब कीए आ केड़े नमूने जो आ अल्लाह फरमाता हबीब तू वन्य तुझे अंदर तुझे जिस्म में मां एड़ियों शयूं रखाए छड़ियों है जो मानू ये पुछंदा ही कोल रुगो तोखे दिसंदा वींदा मां रब के मञीदा वींदा मरहबा सुभान अल्लाह मनीदा ओ महबूब मां पांजी अख तोखे बदनी आ अख जे काडनी माए या तुझी ना है मुजिया चेहरो जो को दिनो माए यो चेहरो तुझो ना है वजहुल्ला जुबान जे काडनी माए या जुबान तुझी ना है लिसानुल्लाह मुजिया हाथ जे के दिना माए ये हाथ तू जाला है यदुल्लाह हबीब जी दिसंदा वीदा चौंदा तो वजहुल्ला वारो चेहरो थस यदुल्ला वारा हाथ थस लिसानुल्लाह वारी जुबान थस यो मुस्तफा तुझे मतो आशिक थी दावीदा ए तू चो जान जे आशिक थिया हो त कुल हुवल्लाहु हाय हाय वड़े वाला शारी खुश होते सुभान अल्लाह आशिक सुभान चो सुभान अल्लाह जडे ना आशिक थे नी अब आशिक तो मजबूर है अजो को आशिक मजबूर ना है महबूब जा आशिक मजबूर है अज महबूब जा आशिक मजबूर हा पो सिद्दीक जरे साईं के डिठो बिस्मिल्लाह उमर डिठो उस्मान डिठो अली डिठो जुबैर डिठो हजरत बिलाल डिठो अबू जर गफारी डिठो अबू अयूब अंसारी डिठो
मरहबा मरहबा वाह जो ॾिसण हाँ? वाह गरीबा मिस्कीना अबू अयूब अंसारी मदीने जे ॿाहिरां पत्थरल जी ज़मीन ते झूपड़ी अॼु वेठो आहे। ख़बर पई त मके खां हबीब मदीने अचनि था। मदीने वारनि मुस्तफ़ा जी इस्तक़बाल कई आहे। वॾा वॾा इंतज़ाम करे वेठा आहिनि, हर शइ जो इंतज़ाम आहे। पर अबू अयूब अंसारी सिधो वियो, पंहिंजी घरवारी खे चई बुहारी तॾहिं झाड़ू लगा, चई झाड़ू लगाया चाहो, ची छो, चे तो यार थो अचे। बिस्मिल्लाह मरहबा ॾाढा न थो चवी, यार थो अचे, ताजदार थो अचे, अड़ियन जो आधार थो अचे, मिस्कीनन जो मन ठार थो अचे। चई अबू अयूब मूं ॾिठो आहे मके जूं घिटियूं सजायूं वयूं आहिनि, रस्ता सजाया विया आहिनि, रोड सजाया विया आहिनि, घर घाट सजाया विया आहिनि, ऐं तूं वरी झूपड़ीअ में फरमाई हा रब जे रहमत खां ना उम्मीद थियणो नाहे। महबूब जा आशिक सभु प्यारा आहियो, वञी इंतज़ार वञी करे अर्ज़ड़ो कंदासीं। मन ॿ घड़ियूं मुस्तफ़ा महिमान ॿ घड़ियूं। अब तू भी चवंदो हुई न अल्लाह वारा ईंदा आहिनि, हर को चवंदो आहे साईं साईं 2 मिंट साईं दुआड़ी घुर। अब चवंदो आहे न जंहिं तोखे रस्ते ते लातो आहे इन्हनि जो हक़ आहे या न आहे। पोइ निमाज़ में रड़ियूं कंदो वेठो ही। कलाक मुंहिंजो थियो आहे चोसो तुंहिंजे लाइ घणो आहे, ईअं तूं सभिनी मौलवियुनि खे घणो घणो चई विहारींदो हुई। छो त सुन्नियन खे बदहाज़मो कोने। अज त जेकॾहिं न मां वेठो आहियां स्टेज ते 2 कलाक 3 कलाक 4 कलाक ॻाल्हायां पियो मुरकंदे, पर जेकॾहिं न बदहाज़मो हुजे हा न कलाक खां पोइ हीअं करे पेट में सूर पइजी वञे हा, पर हिते त नूर थो पवई। नूर जेकॾहिं न मां 2-3 कलाक वाइज कंदुसि, सुभाणे साईं मूंखे मल हणंदो काथे न काथे। चवंदो हाणे मुंहिंजी वारी आहे, कर लाचारी इंतजार। मुंहिंजा मिठा हर आलिम परे परे खां सफ़र करे था अचनि, हर आशिक जी दिलि चवंदी आहे ॿुधायां ॿुधायां, वेठो ॿुधायां मुस्तफ़ा जी नात वेठो ॿुधायां। न चई सुभान अल्लाह। अर्ज पे कयूं कहिड़ी ॻाल्हि यादि आहे, निमाज़ में बीठो हूंदो ही अबू अयूब अंसारी जी ॻाल्हि खे पूरो कया। जॾहिं महबूब मदीने में आया सभु सहाबी विया, साईं मुंहिंजे घर, साईं मुंहिंजे घर, साईं मूं इंतज़ाम कयो आहे। सभु जो गॾिजी आया त महबूबन फरमायो कंहिंजे घर हलां। मां रहमत वारो नबी हिन उठड़ीअ जी महार खे छॾियांसि तो, जाथे उठड़ी वेंदी उते वेंदुसि, उते 3 ॾियारा महिमान थींदुसि। साधन जो 2-3 मिंट तरसाए को असां बंदोबस्त कयूं, वॾा वॾा सावा गाह कटियूं, गाह कटे पंहिंजे दरनि ते बीठा मथे चढ़ी हुन उठ के गाह पिया ॾेखारनि। पर इहा ख़बर ई कान हुयनि त हे मुल्ला मौलवीअ जी उठड़ी ना है, हिन उठ ते त मुस्तफ़ा स्वार आहे। हे बुखायल की यहूदी जते महबूब स्वार थे, इनके उन केड़ी लगंदी, भुख केड़ी लगंदी। चो सुभान अल्लाह। बुराकू जन्नत में पियो रोइन त मुस्तफ़ा अल्लाह केड़े ते स्वारी कंदो। ओ मिठा जरे उठड़ी के छॾियऊं, अल्लाह फरमाए जिब्रील जी मौला छिकेस काडे न्यास यो जेको न झूपड़ी अॼु वेठो आहे, आसरो कयूं वेठो आहे। आसरो तव्हांखे आहे या न आहे? आहे आसरो। हाँ मरण खां पोइ बि आसरो कंहिंजो अथई, कंहिंजो महबूब जो आसरो आ, मदीने वारे जो सहारो आ। चेतो गुनहगार गोलिया
शफा जो अगर दर अदा आसरो कर मदीने मुनव्वर सुभान अल्लाह सुभान अल्लाह। है गुनाहगार बोलिए शफा जो अगर दर अदा आसरो कर मदीने मुनव्वर है सजनों सखिया चे दर्जा सवाली अल्लाह दर्जा सवाली बिंदो गंज गोहर अदा आसरो कर मदीने मुनव्वर उठिया जने उठड़ी सवार थियो हबीब उठड़ी सिद्धो हलिया हलंदे हलंदे अबू अयूब अंसारी जे उन झूपड़ीअ जे मेहमान थिया उते वेठिया हबीब मेहमान थिया सभई पिया चल मदीने वारा ओ अबू अयूब अंसारी मुबारक हुजे जो यार तू जो मेहमान थियो न चई वाह वाह। ओ मुझा मिठा अर्ज पे कयो अल्लाह जाबान हो नमाज में रब जी बारगाह में भी सुन्नी हुजे शियो हुजे वहाबी हुजे यहूदी वहाबी हुजे चित्रोली हुजे अहले हदीस हुजे अल्लाह अकबर वाह सही वाह। अब काथे बींदो आ जो मस्जिद में ॻाल्हायो मस्जिद अल्लाह जो घर आ अल्लाह जो घर रब जे घर में पहुतो आ हाणे तो चवे इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी राह सिद्धी वाट ॾेखार बीठो मस्जिद में बीठो भी मस्जिद में वाह सही वाह। रब चई तो अञा ना आयो ई जवाब ते वाह सही वाह वाह। जो मस्जिद में आयो आ मुंह काबे दे थस हेडी वडी दाढ़ी इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार रब चयुसि त इहा ई वाट सिद्धी नथो समझी सिद्धी ना है छा घर खुदा जो हेडो होडो चौंदो जी अल्लाह वालों के पास क्यों जाते हो अल्लाह से मांगो अल्लाह के घर में आके मांगो अरे अल्लाह के घर में मांग रहा है इहदिन सिरातल मुस्तकीम नमाज अल्लाह जी आ सद अल्लाह जो थियुस कोरट अल्लाह जी में बीठो सजदे जे आलम में आ रुक्याम जे आलम में आ सिद्धो बीठो आ जे तो इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार सिद्धो गस ॾेखार सिद्धो रस्तो ॾेखार अल्लाह तो चवे भला केड़ो रस्तो सदके सदके वरी तो फिरे सिरातल लज़ीन अनअमता अलैहिम मौला उन्हनि जो रस्तो जनते तुझा इनाम है वाह वाह सही वाह। रब चयो पर निकिर नहीं तूं निकिर न आयो मस्जिद में आ आयो मुझे घर में आ मुझे दर ते अची चे तो मौला सिद्धो रस्तो ॾेखार पुछा रस्तो ॾेखार रब फरमाए त पोइ निकिर पहिरियों वञ इनाम वारनि ॾे पोइ अच मस्जिद में सुभान अल्लाह वाह सही वाह सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह अरे मस्जिद में अचन पहिरों तू जो बेकार पहिरों इनाम वारन दे हलियो पहिरों लोड़े शरीफ दे हलियो पहिरों अलाहाबाद हेडो अलाहाबाद हेडो लोड़ो हेडो अलाहाबाद हेडो अलाहाबाद हेडो लोड़ो हेडे रब जो प्यारो हेडे भी रब जो प्यारो विच में कंडियारो सुभान अल्लाह। काडे वने मुल्लो बेचारो वाह सही वाह शाबाश। न चई सुभान इनाम वारन जो रस्तो ॾेखार रब फरमायो बाना पहिरों
वञे इनाम जन जे मथा मूं कयो आहे फउलाइकल लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन वहसन उलाइका रफीका। अल्लाह जो कुरान तो चवे वो रस्तो केड़ो आ इनाम वारा केर आहिन जन जे मथा मो इनाम कयो आ फरमाए नबियन ते मो इनाम कयो आ। कुरान तो चवे नबियन जे मथो इनाम आ सिद्दीकीन जे मथो इनाम आ शहीदन जे मथो मुजो इनाम आ ऐ सालिहन जे मथा मुजो इनाम आ। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। टाइम पोड़ो थियो आहे जवान करे पोइ उथां थो चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई? पोइ इनाम वारा ही है न असां हिननि सां गॾिजी न मस्जिद में ईंदा हूं रब चवंदो आहे हाणे सिधो ई न चई सुभान अल्लाह। टाइम पूरो मुल्लो नूरो सुभान अल्लाह। वधीक कुछ न तो चवा हे साबिर हुसैन केस्टूं खणी आयो आ मुख्तलिफ मौजूआत जो केस्टूं थ साईं मुर्शिद मुझे दिलबर साईं जी केसेट आ बी ही केसेट आहे हिकड़ी मुंहिंजी तकरीर जी शान अहल बैत ऐं ही केसेट आहे जेका गुज़रियल साल दरगाह लोड़े शरीफ से मकाम मुस्तफ़ा जंहिंजो मौजू आहे दरगाह बमकाम लोड़ाई शरीफ दरगाह जी केसेट आ या तो जरूर खरीद कंदे हे सब केसेटूं खरीद कयो बुधो पढ़ो ऐं मां पंहिंजे वाइज खां पोइ 3 चंदा कंदो आहियां। 3 घणा चंदा न चई सुभान अल्लाह ॾींदो। पहिरों चंदो इहो थई जेकॾहिं ख़ुदा तोखे 2 पुट ॾिना अथई 3 ॾिना अथई 4 तू परेशान थी वियो हूंदे अलाए कहिड़ो चंदो घुरदो मोली साहब नथा चओ सुभान अल्लाह। चंदो अलाए कहिड़ो कंदो मां लाहौर में पियो वाइज़ कयो वॾो जलसो हुजे मुंहिंजो चंदो जी ॻाल्हि चंदे जी ॻाल्हि कई त मौलवियुनि जा कन उभा थी। मैंने कहा भाई सिंध से आया हूं भीख मांगने वाला नहीं पिंडण वारो कौन आया। चई छो तुम भीख क्यों नहीं मांगते? मैंने बोला हमारे पास भिटाई है। भिटाई छा तो चे तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पवई। वाह वाह सही वाह। असांखे हिन दरगाह जी माखी खोड़ा सुभान तू छा ॾींदे हा माना माखी तैयार माखी जो पीतब त शुक्र वियो न हितो वारी माखीअ ते पोइ सॼो साल थो वॼां। हाफिज साहब चए पियो छा खाईंदो ही गले जे लाइ साईं हाफिज अली अकबर साहब मां चयो अञा त कुझु नथो खावांसि। यार मां त रड़ थो कयां त 4 आवाज था निकिरनि। चओ सुभान अल्लाह। पोइ हेॾे बि ॿुध चंद जो सुवाल पहिरों चंदो इहो आहे 2-3 बच्चा अथई पुट अथई आहे न जे पुट अथई ताजो वाइदो कर दरगाह शरीफ ते त हिकिड़ो पुट कुरान जो हाफिज ऐं आलिम कंदुसि आले सुन्नत वट मत ओडे करीस वो तुझी मर्जी आ हिते मूं ते पाबंदी लगाई वई आ मां न चवंदुसि तुझी मर्जी है पर सुन्नी आलिम करेस जेको आशिकन जे कढ लगे। ॿियो चंदो शादी जी दुआ हाणे साईं कंदुई साईं दुआ करेस शादी करे सुठी ज़ाल मिलेस वरी उन में औलाद थिएस पोइ पढ़ाईंदो। हो भी चवंदा आहिनि न मुंहिंजा यार वाइदो करो वाइदो कराईंदा आहिनि पोइ तूं बि वाइदो कर खणी। हाणे ॿियो चंदो इहो अथई हाणे होॾे चई त टाइम पूरो हाणे पूरो कयो। ॿियो चंदो इहो अथई राति जो सुम्हंदो आहीं सभु बलोचिस्तान में वाइज़ कयो मूं चयो राति जो सुम्हंदा आहियो हिकिड़े उथी बीठो चई कॾहिं कॾहिं चोरी ते वेंदा आहियूं त न सुम्हंदा आहियूं।
चोरी ते वेंदा न सुमंदा सॼी रात जागो मुझो चङो जो सच ते ॻाल्हाई रात जो सुम्हे न मदीने दे मुंह करे वुजू करे बिस्तरे ते वेही ए तस्बीह हथ में खणी मदीने दे मुंह करे मुझे साईं ते 100 भेरा सलात पढ़ी पोसमन बिस्मिल्लाह वाह जो बिस्मिल्लाह ऐं हिकड़ी रात एड़ी हुंदई हिक रात एड़ी ईंदई जो महबूब पांजो दीदार कराईंदई आमीन आमीन चो बाबा चो सुभान अल्लाह मुझा मिठा हाने इन गाल ते जेकॾहिं वाइज कया त 2-3 कलाक खपन पर मुझी आदत आ चवंदो आहियां टाइम ओतिरो वठजे छो त ॿिया उलमाए किराम भी इंतजार में आहिनि उहे भी वाइज कंदा नसीहतूं तकरीर कंदा खिताब कंदा अवां असां वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह मुझी अवां खे मुबारक हुजे मुझे तरफ का जो अवी पंध करे परे परे का सफर करे इन सियारे जी मौसम में इन दरबार शरीफ ते सालाने उर्स में इंदा हो जिंदगी बाकी तो वरी असां भी इंदासी मुलाकात थींदी रहंदी पर यार इन जो कदर इन जी खबर जदे मरंदे त पो पवंदो त लोड़े शरीफ ते वञण सां छा मिलियो बिस्मिल्लाह सुभान अल्लाह हाने तू मोटी वी दे ना हिकिड़ो नांगन खाधो मुल्लो मिली काॾे वे अब दरगाह लोड़े शरीफ का था अचो छा मिलियो वे तू तो चवंदे छा हर शइ मिलियो ज़िक्र मिली पो तू ॿुधाएस खणी उते जीअं चवई न छा मिलियो चो मुला वे तो तोखे ॿुधायां छा मिलियो पोचो जाए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुला चवई न शिरक शिरक चो निभागा ला इलाहा इल्लल्लाह भी शिरक त पोइ तुंहिंजे बाबे जो ज़िक्र कयो सच ॿुधायो हिते तव्हां आया हो निमाज़ खां अॻु में तव्हांखे तौहीद मिली न मिली ला इलाहा इल्लल्लाह हिते मिली इल्लल्लाह हिते मिली अल्लाह अल्लाह हिते मिलियो हू हिते मिलियो सुभान अल्लाह हिते मिलियो मुला हिते सौदो साफ़ आ जेको अचे हर गुनाह माफ़ आ हिते विख विख जी खुदा वट विख विख जो अजर थई हिते घड़ी घड़ी जो अजर थई 100 साल इबादत करे इन दरगाह लोड़े शरीफ ते जेको अज तू घंटो ॾेढ रात वेठो ही इन हिकड़ी घड़ी जी इबादत जेका है 100 साल जी इबादत का भली मुझा मिठा पो तुखे इन रात जो कदर कब्र में पहुंचंदे मलाइक खणी साम्हूं ईंदई हे अजूरो थई अजुर ॾिसी चोदे वञ मां हिकड़ी रात वेठो साईं वारा हर रात उर्स कराइनि हा त ॾाढो भलो थियो पर हिननि जी दरबार खुलियल आहे हिते अचो खुदा जो कसम आ हर वक्त अच हिते जेके रोज़े में सुता पिया आहिनि ये जागन था वेठा मुझे मौजू ते हलणो हुयो जेकॾहिं सिर्फ अकेलो हुजा हा त इन मौजू के हलाया हा अल्लाह मुझो चवण अवां जो ॿुधण कबूल फरमाए तकरीर मूं कई घणा चंदा चयो वर्तम घणा डाची वारी ॻाल्हि साईं पूरी कंदी